जामशोरे में सिंध यूनाइटेड पार्टी जे सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास पार्टी सदर सैयद ज़ैन शाह जी सदारत हेठ थी गुज़रियो। इजलास में सिंध अंदर बोड ऐं बरसातनि जी तबाही जे ज़िम्मेवार सिंध हुकूमत खे करार ॾींदे सिंध हाई कोर्ट में पिटीशन दाख़िल कराइण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। इजलास खे ख़िताब कंदे मरकज़ी सदर सैयद ज़ैन शाह चयो त मौजूदा हालतूं इंतिहाई संगीन आहिनि। 1 करोड़ 45 लख माण्हू बोड सबबि मुतासिर थिया आहिनि। लखे माण्हुनि जा घर ऐं ॻोठनि जा ॻोठ तबाह थी विया आहिनि। उन चयो त समय मासूम ॿार ऐं बुज़ुर्ग गैस्ट्रो ऐं ॿियनि बीमारियुनि सबबि मौत जो शिकार थिया आहिनि। हज़ारे माण्हू रोडनि ते खुलियल आसमान हेठि बेआरो मददगार बणियल आहिनि जिन खे बवेला मानी बि सिंध हुकूमत नथी पहुचाए सघे। ज़ैन शाह चयो त सिंध हुकूमत तोड़े वफ़ाक़ी हुकूमत सिंध जी अवाम जे सार लहण में नाकाम थी वई आहे। सिंध हुकूमत अख़लाक़ी तौर ते हुक्मरानी जो हक़ विञाए चुकी आहे। हुन मुतालबो कयो त सिंध में हथरादू बोर्ड जी अदालती तहक़ीक़ात कराए ज़िम्मेवार वज़ीरनि तोड़े कामोरनि खे इबरतनाक सज़ाऊं ॾिनियूं वञनि। इजलास में रोशन अली बुर्रो, जगदीश आहूजा, आगा कमर मशवाणी, अमीर आज़ाद पहवर, अमीर अली थेबो, ख्वाजा नवीद अमीन, मुख्तियार अहमद, सैयद मुनीर हैदर शाह, रोशन कलहोड़ो, एडवोकेट मीर अहमद मंगरियो डिविजनल सदरन शिरकत कई।